नजूमी ना डरावे दे असां को बदनसीबी दे। नजूमी ना डरावे दे असां को बदनसीबी दे। जॾहिं हथां ते छाले थे लकीरां ख़ुदि बदल वेंदा। दोस्तों, अॼु अवामी प्रेस क्लब मलीर जी इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें बाक़ायदा प्रोसेस थियो ऐं दोस्तनि मेंबर दोस्तनि वोट कास्ट किया। हींअर असां हुन रिज़ल्ट खे अनाउंस करण वारा आहियूं, जेके दोस्त कामयाबु थिया आहिनि। ऐं ये इलेक्शन कमेटी असां चइनि दोस्तनि मेंबर हुआसीं, 4 दोस्त जिनकी निगरानी में थी गुज़री। एडवोकेट मोहम्मद मूसा कोलाची, साईं मोहम्मद बख्श जामोर साहब, गुलामुल्ला बुगियो ऐं असांजो असिस्टेंट डायरेक्टर है सोशल वेलफेयर जो नोमान उस्मानी साहब। तो सब खां पहिरियां जो दोस्त सदर ते कामयाब थियो है, उनजो नालो है गुलाम अली गुंडर। टोटल वोट आहिनि 10 ऐं ऑफिस सेक्रेटरी ते दोस्त कामयाब थियो है कादर दर्श, जंहिं 10 वोट हासिल कया है। एग्जीक्यूटिव मेंबर ते 4 दोस्त हुआ, उन ते 3 दोस्त कामयाब थिया आहिनि। नंबर 1 सरवर मेमन, लतीफ़ बुगियो, शहजाद मस्तूर। फारूक भंगवार साहब 5 वोट हासिल कया आहिनि ऐं ऑफिस सेक्रेटरी ते सज्जाद शाह 5 वोट हासिल कया आहिनि ऐं जमशेद ज़ोरानी एग्जीक्यूटिव मेंबर लाइ पार्टिसिपेट कियो, उन 4 वोट हासिल कया।